नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों जो सिलसिलो जारी है। इन वक्त पीर जो गोठ मां खबर ॾींदा पीर जो गोठ लग गोठ फाजल राव जो जे रवासिन मोहम्मद नवाज मिसमात शमीरा मिसमात रफिया मिसमात हबीबा राव जो ऐं ॿियनि एतिजा कंदे चयो आहे त गुज़िरियल राति देर सां खजिन जे पिड़ ते मज़दूरी कंदड़ नौजवान मीर हसन पुट जीअंद राव खे बिरादरी जतोई पुलिस बेगुनाह खंबे गुम करे छॾियो आहे, जंहिंजी आज़ादी लाइ असां खां 5 लाख रुपया तलब कया पिया वञनि। हिननि चयो त बिरादरी जतोई पुलिस जे एहलकार अनवर पंवर ऐं वॾे मुंशी अली रज़ा बिना जोइज़ असां खिलाफ़ ऋण ॿारे ॾिनो आहे। असांखे ख़दशो आहे त पुलिस असांजे नौजवान ते कूड़ो मुक़ाबिलो करे छॾींदी, जंहिं करे सख़्त परेशान आहियूं। हिननि मुतालबो कयो त नोटिस वठी नौजवान आज़ाद कराए बिरादरी जतोई पुलिस जे एहलकारनि अली रज़ा मेतलो ऐं अनवर पंवर खिलाफ़ कार्रवाई करे परेशानी खत्म करे इंसाफ फराहम कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।